ठुल में जसकम बशीर कुरैशी तरफां मरकज़ी सॾ ते बैरिया टाउन के ख़िलाफ़ कामिल लियाकत सरकी वसीम कुरैशी गुलमीर बरोड़ रशीद भट्टी की अगुवाणी में शहर के मुख़्तलिफ़ चौकन का प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। उन मौके ते अगुवाणनि चयो त सिंध में जा हुकुमरान बैरिया टाउन की आड़ में धारनि खे आबाद करण जी हिक गहरी साज़िश करे रहिया आहिनि, छो त सिंध जे नाअहल हुकुमराननि सिंधी माण्हुनि खे अक़लियत में तब्दील करण जी नापाक कोशिश करे रहिया आहिनि, पर असां अहिड़ी साज़िश के कंहिं भी सूरत में बर्दाश्त न कंदासीं। वधीक अगुवाणनि इंसाफ़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो जेको अॼु एहतजाज आहे इहो बैरिया टाउन के खिलाफ़ आहे। तव्हांखे ख़बर हूंदी त 6 जून 2021 में जॾहिं सिंध जे जोधन पुटनि मलिक रियाज़ ऐं उन्ही जे इबलीस जेको आहे साथारी ज़रदारी जे ख़िलाफ़ जॾहिं सिंध जे जोधन सॾु ॾिनो 6 जून ते बैरिया टाउन वाक़े के ख़िलाफ़, त कराची जे अंदरि बैरिया टाउन जी गेट हथ सां हिननि साड़े करे हिननि असांजी क़ौमी क़यादत जे मथां छवें केस हया। अॼु सिंध सॼी शाहिद आहे त उहो ई अॼु बशीर ख़ान जो फर्ज़न जसकम जो चेयरमैन पंहिंजी क़यादत ऐं पंहिंजे कारकुननि समेत अकेले सिर बैरिया टाउन वाक़े जे केसनि खे मुंहुं ॾेई रहिया आहे। कोई भी सिंध दुश्मन मनसूबो DHA कमांडर सिटी बैरिया टाउन के खिलाफ़ कोई भी मंजूर ना है। असीं भरपूर एहतजाज करे उन्हनि खे इंशाअल्लाह रद्द कराईंदासीं। मरकज़ी सॾ ते सिंध जी ठुल में भी जेको आहे सिरापा एहतजाज इन जो सबब इहो आहे त बैरिया टाउन की आड़ में धारनि खे आबाद करण जी नापाक सिंध गवर्नमेंट कोशिश करे रही है। सिंध के खिलाफ़ जेका साज़िश कॾहिं भी कामयाब न वेंदी ऐं उन जा नापाक इरादा जेका उहे कॾहिं कामयाब न वेंदा, छो त असांजो मरण जीअण फ़क़ति सिंध सां आहे।